हिकिड़ी अदी ॿुधायो त मुंहिंजी मंगनी थी आहे, मूं मुबारक ॾिनीमांसि, शाबास। पोइ मूं हुनखे हिकिड़ो फार्मूलो ॿुधायो, उहो तव्हां सभिनी संदनि खे ॿुधायां थो। मूं चयोमांसि जेकॾहिं मुंहिंजी भाणेजी, भाइटी, धीअ, भेण, सौट, मासात हुजे ऐं उनजी संगावती थियणी हुजे, मंगणी थींदी हुजेसि या संगावती थींदी हुजेसि, ऐं उहा चवे त हिकिड़ो छोकिरो आहे जेको सम्झो 80 सैकड़ो सोनो आहे ऐं उन वटि $1.5 लख आमदनी आहे ऐं उन वटि कल्टस कार आहे, 13-14 ग्रेड जी नौकिरी आहेसि, पगार बि 80,000 लख रुपयो, $1.25 लख आहेसि, सोनो बि 80 सैकड़ो आहे। पर शादीअ खां पोइ उहो रहंदो नंगर पार्कर में ऐं ड्रगबाला में ऐं कुंभन में ऐं लालू रांक में ऐं केटी बंदर ते। ऐं ॿियो छोकिरो जेको शिकिल में हुन जेतिरो 80 सैकड़ो सोनो कोन्हे, सोनो 70 सैकड़ो आहे, पगार $1 लख कोन्हेसि, पगार 70,000 आहेसि, गाॾी कल्टस कान्हेसि, गाॾी मोटरसाइकिल आहेसि, घर बि 5 कमरनि जो कोन्हेसि, 2 कमरनि जो नंढड़ो घर आहेसि, पर रहंदो हैदराबाद में या गुलशन अदीद में या कराची में या गुरु मंदिर कराची ते या 3 हटी ते या हैदराबाद में राजपूताना वटि या गुलिस्तान सजाद या सिटीज़न या प्रिंस टाउन या सादिक लेविना में। पगार हुनखां 10,000 घटि हूंदसि, शिकिल में 10 सैकड़ो, सफ़ा बुछड़ो न हुजे, सफ़ा चट न हुजे, हीरोइनी मवाली न हुजे, पर हुनखां सूंहं में 10 सैकड़ो घटि आहे ऐं पगार में बि 10 सैकड़ो घटि आहेसि, पर रहे कोन थो उते गड़ी खैरे में, होसपुर में। छो? होसपुर ऐं गड़ी खैरे में ख़राबी आहे? न, माना हुन में अॻिते वधण जी जुस्तजू आहे। उहो जुंगशाही जे ॻोठ में कोन वेठो आहे, मुंगर ख़ान पलीजे में। हुन में जज़्बो आहे त सिंध सॼी मुंहिंजी आहे ऐं वॾनि शहरनि हैदराबाद, कराची, सखर, शिकारपुर में वञी रहंदुसि, मीरपुर ख़ासि अची रेडी अची पहुचंदुसि टंड जान मोहम्मद मां। त अहिड़ो छोकिरो संगावतीअ लाइ मूंखे वधीक मौज़ून लॻे आहे, पंहिंजी हुन सौट, मासात, भाणेजी, भाइटी लाइ। छाकाणि उहा जेका छोकिरी उते पढ़ण जी ॻोठ वेठी हुजे ऐं सॼी उमिरि वेठी चुल्ह खे फूके ऐं विझणी वेठी हले बाहि जो टांडो ॿारण लाइ, ऐं लोड शेडिंग हुजे 18 कलाक ऐं पढ़ी न सघे, रुॻो ॿार वेठी ॼणे, उनजे भेट में उहा छोकिरी जेका कराची पुॼंदी, हैदराबाद, लाहौर, इस्लामाबाद पुॼंदी, पगार खणी घटि हूंदी, उहो को न को घस कढी वेंदी, हथोराड़ियूं ॾेई, शयूं ॻोल्हे, को प्राइमरी जो इम्तिहान ॾेई वेंदी, को ट्यूशन पढ़ाए वेंदी, का नौकिरी करे वेंदी, को नंढिड़ो कारोबार करे वेंदी, हुनजो मुड़ुसु को PCS या CSS या जज या ॿियो को एग्ज़ाम ॾींदो, को 11-12 ग्रेड में अची वेंदो, पर को कारोबार करे वेंदो। पर तरक़ी जो रस्तो शहरनि में वधीक खुलियल आहे ऐं ख़ासि तौर ते औरतुनि लाइ। औरतूं जॾहिं शहर अचनि थियूं त औरतूं पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु रखनि थियूं, पंहिंजे बचनि जो बि रखनि थियूं ऐं पंहिंजे बचनि खे बहितर तइलीम ॾेई सघनि थियूं। बहितर तइलीम जा मौक़िया वॾनि शहरनि में। तंहिंजे करे संगावती चूंड करण महिल रुॻो रंग रूप, रुॻो पैसो, रुॻो वॾी 50 एकड़ ज़मीन ऐं वॾो घर न ॾिसो। संगावती करण महिल इहो ॾिसो त हाउ प्रॉमिसिंग दैट बॉय इज़, what sort of career he will be having, उनजो मुस्तक़बिल छा हूंदो। इहा शइ ॾिसो त इहो छोकिरो जंहिंखे संग ॾियूं पिया, उहो छोकिरो मुस्तक़बिल में असांजी न्याणीअ खे हिन जदीद दुनिया जो शहरी बनाईंदो या उन घरवारीअ खे हिकिड़े कमरे जे घर में लोड शेडिंग में चुल्ह जे आॾो गर्मीअ जी बाहि में रुॻो मानियूं पचाइण लाइ छॾे पाण वेठो होटलुनि ते चांहियूं पीअंदो ऐं ऐश कंदो। इहा शइ ज़रूरु ज़हन में रखिजो। महिरबानी।